वालेकुम दोस्तों, मीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया हो सिंध सलाम टीवी। सिंध सलाम टीवी खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। अॼु मूंसां गॾु आहे पहलवान गुलशेर शीदी ऐं असां हिन ढगनि जी दौड़ में मौजूदु आहियूं ऐं गुलशेर शीदी खां पुछंदासीं हिन ढगनि जे बारे में त हीअ दौड़ केरु कराईंदो आहे ऐं किथे थींदी आहे। इहा असांखे ॿुधायो गुलशेर भाउ, दौड़ हीअ कंहिं कराई आहे? साईं मासूम शाह बुखारी रहमतुल्लाह जो 12हों मेलो आहे, जंहिंमें वॾेरो अब्दुल मजीद नायो हिन मेले जी अॻुवाणी कंदो आहे। उन सां गॾु असांजा दोस्त बि हूंदा आहिनि, एहसान राजा ख्वाजो गुलशेर शीदी हनीफ़ कयो घोड़नि जो सुवार। ऐं हे ढगा जेके आहिनि बदीन मंझा आयल आहिनि। बदीन ज़ुलो आहे, ठठो ज़ुलो आहे, वर शरीफ़ मां शहर मंझा मुस्तक़िल शहरनि मंझा आया आहिनि। इन ढगनि हिकिड़ो ढगो तक़रीबन 3-4 लख रुपए जो ढगो हूंदो आहे, मतिलबु जोड़ी जा सम्झ 8 लाख 9 लाख रुपया जोड़ी। पोइ उन जो ख़र्चो हूंदो आहे, जिनखे खीर 2-2 किलो ढगो खीर पीअंदो आहे, उनखे खीर पीआरींदा आहिनि, मखण खाराईंदा आहिनि, बादाम खाराईंदा आहिनि, शौक़ जो मुल्ह हूंदो आहे। पोइ जिते बि मेलो हूंदो आहे उते इन जी दौड़ थींदी आहे, जो पहिरियों ॿियों टियों नंबर जीअं मल घोड़नि में हूंदी आहे, अहिड़े नमूने सां दौड़ थींदी आहे। जेको पहिरियों नंबर ईंदो आहे, ॿियों नंबर ईंदो आहे, टियों इनाम वग़ैरह हूंदो? हा, इन ते जेको इनाम दिलि सां ॾींदा उन ते इनाम रखियलु हूंदो आहे। फस्ट कप रखंदा आहिनि सखाफ़ती जे तरफ़ां, हीअ बि हिकिड़ी सखाफ़ती आहे, उन जे तरफ़ां रखियलु हूंदा आहिनि। कप खणंदो, जेको पहिरीं जोड़ जो कप खणंदो आहे, ॿिए जोड़ जो कप खणंदो आहे, 3 जोड़, अहिड़े नमूने सां इहा हिकिड़ी स्पोर्ट आहे। इहे सभु महिरबानी गुलशेर साहब तव्हांजो। न सही है दोस्तों, इहा ढगनि जी दौड़ ऐं ढगनि जो मालिक आहे। हिन खां पुछंदा आहियूं ढगा किथां खणी आयो आहे ऐं केतिरो हिननि खे ख़र्चु लॻो आहे ऐं छा छा हिननि खे खाराईंदा आहिनि। जी साईं, असांखे ॿुधायो तव्हां किथां खां आया हो जोड़ी पंहिंजी ढगनि जी खणी? टालपुर। ऐं ॿियो हिननि जो खाधो खुराक छा आहे? घणा ॾींहं थिया आहिनि तव्हांखे? घणनि मेलनि ते वञी चुका आहियो तव्हां? दोस्तों, ही बि ढगनि जी जोड़ियूं बीठियूं आहिनि ऐं हिन मालिक खां पुछंदा आहियूं ढगा किथां खणी आयो आहे। जी साईं, असांखे ॿुधायो तव्हां किथां खणी आया आहियो ढगा ऐं तव्हांखे घणो शौक़ु थियो आहे ढगनि? घणो टाइम थियो आहे शौक़ु कंदे? अच्छा। ऐं हिन ढगनि खे तव्हां घणा मेला तक़रीबन घुमाए चुका आहियो? अच्छा। ऐं जो खाधो खुराक? मखण जूं ॾूं जूं हर शइ खारायूं, खीर वग़ैरह खुलो बोल तो भुल कोन वठंदो। महिरबानी। कंहिंजी आहे? हे किथां आई आहे? जाती खां। दोस्तों, तमामु बहितरीनु ढगा आहे हिते पहुतल आहिनि डांद ऐं तव्हांखे थोरी देरि में दौड़ ॾेखारींदासीं। दोस्तों, ही भी जोड़ी आहे। हिन धणी खां पुछंदासीं किथां आयो आहे। चाचा, असांखे ॿुधायो तव्हां किथां आया आहियो? गुलामला वर खां। तव्हांखे घणो टाइम थियो आहे ढगनि जो शौक़ु कंदे? 32 साल। 32 साल। ऐं हीअ जेकी जोड़ी आहे हिनखे तव्हां घणा मेला घुमाए चुका आहियो? हिनखे 2 साल थिया। 2 साल थिया। माशाल्लाह। ऐं हिन जी रक़म घणी हूंदी? रक़म हिन जी बाबा आहे 6 लाख रुपया। 6 लाख रुपया। माशाल्लाह। मालिक आहे ऐं ढगे जो नालो दोस्त खां पुछंदासीं। अदा, ढगे जो नालो छा आहे? चेलाटो। गुलशेर शीदी जो सौट आहे। ॿियो ढगो आहे अदा, हिन ढगे जो नालो छा आहे? हिन जो बि चेला। दोस्तों, हाणे हलंदासीं ढगनि जी दौड़ जे तरफ़ ऐं हलूं था ढगनि जी दौड़ तरफ़। हिनजो नालो छा? दिलबर जानी। दोस्तों, हिन ढगे जो नालो आहे दिलबर जानी। अब्दुल बजीर नाए जो ढगा हिसो वठंदा आहे ऐं हाणे ढगनि जी दौड़ तरफ़। वीडियो खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो।
दोस्तों जी त तव्हांखे असां ॿुधायोसीं त मेले जो गादी नसीन बि अब्दुल मजीद न आयो आहे। बाक़ी असां पहलवान गुलशन शीदी खां पुछंदासीं अदाई बारे में। जी अदाई साईं ॿुधायो अदाई बारे में मेले कीअं लॻाईंदो आहे छा? इहो मेलो साईं तक़रीबन हिन मेले खे 27 साल थी विया। हिन मेले में जेको बि ख़र्चु हूंदो आयल महिमान नगर पहिरीं ॾिया नगर नियाज़ करंदो आहे, दुरूद शरीफ़ जी महफ़िल कराईंदो आहे, क़ुरान खानी कराईंदो आहे। उन खां पोइ उतर लाल जा पंजाब मतिलबु सिंध पंजाब जा पहलवान ईंदा आहिनि, उन्हनि जा मुक़ाबिलो कराईंदा। उन्हनि जो सॼो ख़र्चु राश जो सॼो इंतिज़ाम वॾेरो अब्दुल मजीद नायो कराईंदो। मुंहिंजो वालिद साहिबु जेको वॾेरो अमीर नायो पुलिस में हो हफ़ेदार। बहरहाल इहे ज़मीन हुनजी पंहिंजी दरगाह जो ख़िदमत कंदड़ बि इहो आहे, गादी निशिन बि इहो आहे। उन सां गॾु ॿिया हिते जा माण्हू जेके आहिनि उहे बि हिन सां हमदर्दी में आहिनि, पर ज़्यादातर जेको कोशिशि हिनजी हूंदी आहे वॾेरे अब्दुल मजीद नाई। अच्छा अब्दुल मजीद तव्हां असांखे ॿुधाइजो त हिन में तव्हांखे कुझु गवर्नमेंट जो सपोर्ट आहे या पंहिंजे तव्हांखे कॾहिं खां शौक़ु आहे? ढगन जो 10-12 साल थी विया। 10-12 साल थी विया। दोस्तों ये अब्दुल मजीद खां पुछोसीं ढगन जे बारे में। गादी नशीन ही आहे मेले जो ऐं हाणे अल्लाह ढगन जी दौड़ तरफ़। साईं महिरबानी तव्हांजी। हाँ थोड़ा कर दी। हाँ हर ढगे मेला में दोस्तों ये भी तमाम पुरानो शौकीन आहिनि का ढगन जे बारे में पुछना चाहता। पहिरें तव्हां नालो ॿुधायो। मोहम्मद उमर कयो ॿुधाइजो असांखे थोरो तव्हांखे घणे टाइम खां शौक़ु आहे ढगन जो? असांखे त मुंहिंजे ख़्याल में जी सम्झ आई आहे ढगन में माना ज़िंदगी पूरे ढगन में गुज़री आहे। किथे किथे ताईं विया हो? बस विया आहियूं भतीन पूरे सिंध में? पूरे सिंध में। सही, चलो सही आहे, महिरबानी। नाज़रीन ढगी गाड़ी आहे, हिन में ढगा कटींदा ऐं पोइ दौड़ कराईंदा। सही दोस्तों कारी जोड़ी कटे हुई।